बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मौजूद दोस्तों, असीं मसनवी रूमी शरीफ़ पढ़ी रहिया हुआसीं। हिन खां अॻु में टे किसा गॾु बयानु थी चुका। किसो नंबर 51 वरी शिकारनि जो तवकुल खे कोशिश ऐं कमाइण ते तरजीह ॾियणु। किसो नंबर 52 शींहं जो तवकुल ते कोशिश खे ॿियो दफ़ो तरजीह ॾियणु। ऐं किसो नंबर 53 शिकारनि जी तवकुल खे कोशिश ते वरी तरजीह ॾियणु। हिन हिसे में असीं ॿ किसा पढ़ंदासीं। किसो नंबर 54 इज़राइल अलैहिस्सलाम जो हिकु शख़्स खे घूरण ऐं उनजो सुलेमान अलैहिस्सलाम जे घर ॾांहुं भॼणु ऐं मुशक़त ऐं कोशिश खे तवकुल ते तरजीह ॾियणु बाबति। ऐं किसो नंबर 55 शींहं जो वरी तवकुल ते कोशिश खे तरजीह ॾियणु ऐं कोशिश जा फ़ाइदा बयानु करणु। किसो नंबर 54 इज़राइल अलैहिस्सलाम जो हिकु शख़्स खे घूरण ऐं उनजो सुलेमान अलैहिस्सलाम जे घर ॾांहुं भॼणु ऐं मुशक़त ऐं कोशिश खे तवकुल ते तरजीह ॾियणु। सादा मर्दे चाशत गाहे दर रसीद दरे सरा अदले सुलेमानी दर दवीद। हिकिड़ो सादो माण्हू टाक मंझंदि जो डोड़ी अची हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी अदालत में पहुतो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो पुटु हो, जंहिंखे वक़्त सां गॾु दुनिया जी अज़ीम शान सल्तनत बि मिली हुई ऐं इंसाननि खां सवाइ जिन्हनि ते बि हुकुमरान हो। उन शख़्स जो चहिरो ग़म जे करे हेॾो ऐं चप नीरा हुआ। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम पुछियो, छा थियो अथई? हमरा जवाबु ॾिनो त इज़राइल अलैहिस्सलाम मूंखे कावड़ वारी नज़र सां ॾिठो आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो त हाणे तूं छा थो चाहीं? हमरा जवाबु ॾिनो त हवा तुंहिंजे ताबियो आहे। हवा खे हुकुम ॾे त मूंखे हिंदुस्तान में पहुचाए, शायदि उते मुंहिंजी जान बची वञे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हवा खे हुकुम ॾिनो। हवा उनखे सोमनाथ में खणी आई। सोमनाथ गुजरात सूबे जो हिकु शहरु आहे, जंहिंजो मंदिर दुनिया में मशहूरु आहे, जंहिंखे सुल्तान महमूद गज़नवी ड्राहे छॾियो। हिंदुस्तान जी हुकूमत हुनखे हाणे ॿीहर तामीर करायो आहे। मिसकिनीअ जे डप खां माण्हू तवकुल खे तर्क कनि था ऐं पोइ महरूम रहनि था। जेको जीअं उहो शख़्स उतां खां हिंदुस्तान भॼो, पर उते बि न बचियो। ॿिए ॾींहुं दरबार में मुलाक़ात जे वक़्तु हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम खां पुछियो त कहिड़ी कावड़ जे करे तूं मिसकीन ते अखियूं कढियूं? तॾहिं इज़राइल अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मूंखे अलाह ताला हुकुम ॾिनो आहे त अॼु ई हिंदुस्तान में हिन शख़्स जो रूह कब्ज़ कर। मूं हिन खे हिते ॾिठो, हैरान थियुसि ऐं परेशान थियुसि त हीउ हिंदुस्तान कीअं पहुचंदो। आउं जॾहिं अलाह जे हुकुम सां हिंदुस्तान में पहुतुसि त उनखे उते ॾिठुमि ऐं उनजी जान कब्ज़ कयुमि। ए मुखातिब, तूं दुनिया जे सभिनी कमनि खे उन ते क़यास कर। अखियूं खोल ऐं ॾिस, तक़दीर खां भॼणु ईअं आहे जीअं इंसानु पंहिंजो पाण खां भॼे, जेको नामुमकिन आहे। किसो नंबर 55 शींहं जो वरी तवकुल ते कोशिश खे तरजीह ॾियणु ऐं कोशिश जा फ़ाइदा बयानु करणु। शेर गुफ़्ते हारे वली कुन हम बवी जो दहाए अंबिया व मुरसलीन। यानी शींहं चयो त ठीकु आहे, पर हीअ बि त ॾिस, अंबिया ऐं रसूलनि जूं कोशिशूं बि आहिनि। रसूल ऐं नबियुनि बि दीनवी असबाब अख़्तियार कया आहिनि ऐं जिदोजहद बि कई आहे। नेकिन जी कोशिश ऐं मोमिननि जे जिहाद शुरूअ खां जारी आहे। अलाह ताला उन्हनि खे ग़लबो ॾिनो ऐं तरह तरह सां उन्हनि जी मदद कई आहे। अकुलमंद जेतिरे क़दुरु थी सघे कोशिश कर। इंसान जी कोशिश बि तक़दीर इलाही जे माथे आहे। माज़ूर त माज़ूर आहे, पर तंदुरुस्त माज़ूर कोन सम्झो वेंदो। दुनिया जी जुस्तजू बातिल आहे, आख़िरत जी जुस्तजू सुठी आहे। क़ैद मां आज़ादीअ जी कोशिश कजे। क़ैद मां आज़ादीअ जी तदबीर इहा आहे त उहो क़ैदी क़ैदखाने में सुरंग हणे पोइ भॼी निकिरे। दुनिया मोमिन जो क़ैदखानो आहे। दुनिया छा आहे? अलाह खां गाफ़िल थियणु, न साज़ो सामान ऐं न ज़ाल ऐं बचा आहे। ॿेड़ी हेठां पाणी भलो आहे, पर ॿेड़ीअ अंदरि तबाही आहे। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम मुल्क, माल ऐं मुल्क जी मोहबत दिलि मां कढी छॾी हुई। उन ई करे पाण खे मिसकिन सम्झंदो हो। मुंहुं ॿधल प्यारो गहरे पाणीअ में वियो, हवा सां पेट भरियल हुयसि, उन करे पाणीअ ते तरी पियो।
उहो शख़्स जंहिंजे क़ल्ब में दरवेशी आहे उहो दुनिया जे पाणीअ ते पुरसुकून हूंदो, उहो गोता कोन खाईंदो, छाकाणि त उनजी दिलि ख़ुदा सां मसरूर आहे। सल्तनत उनजी निगाह में हीअ चाहे जिदोजहद जो मुनकिर उन इनकार में ख़ुदि जिदोजहद करे थो। तूं दिलि जो वात बंदि कर ऐं मोहर लॻाए, मिल दुना जी दरीअ मां दिलि खे पुर कर। लुदनी इल्मु उहो आहे जेको सिधो सं बारी ताला खां हासिल थिए, जीअं क़ुर शरीफ़ में आहे त अलम नाहो मिल दुना इल्मा, सूरह कहफ आयत नंबर 65। ऐं असां पंहिंजे तरफ़ां उनखे इल्मु ॾिनो। कोशिश कर तां त उहो राज़ सम्झी। सॼी दुनिया आलम असबाब आहे, पर जाहिल यानी उन अक़ीदे ते यकीन न रखण वारो उनखे नथो सम्झे।